ख़बर नाहे त नाज़ा कहिड़े पासे जो रुख कयो। हूअ ॻोठ ॻोठ चवे पई। मुंहिंजो अंदाज़ो आहे त उहा ॻोठ वारे पासे निकिरी वई। जेकॾहिं न ईअं आहे त पोइ छोकिरी रुली वई ऐं उनजी का बि अॾी कोन आणींदो। जेकॾहिं असांजी न्याणी शहर में रुली वई त असां ॻोठ कहिड़ो मुंहुं खणी वेंदासीं। सुबुह जो सवेर उथी असांखे ॻोठ जे पासे रुख करणो पवंदो त जीअं न्याणीअ खे ॻोल्हे सघूं। ख़बर न आहे त असांखे कहिड़ो निभाग विकोड़े वियो आहे। नई वरी तव्हांखे कमु थो मिले, नई वरी असांखे काके होतू वारा हथ था अचनि। अॻे चकर बि असां 5-6 ॾींहं वांदा हुआसीं, पोइ वञी यार कमु मिलियो। काका वसाया, हाणे जेकॾहिं न तव्हां 5-6 ॾींहं वांदा वेहंदव न त सभु बुख मरंदव। जबल मथे लयूं अॻियूं ॻाल्हियूं वयूं, हाणे कोन मरंदासीं बुख, मोर जो वेठो आहे। बसि कर, या ॿीहर ॻाल्हि न कजांइ। ऐं हा, सभु पंहिंजे दिलि दिमाग़ मां इहा ॻाल्हि कढी छॾियो त को असां रोज़ हली मोर खे तंग कंदासीं। असां ते अवल ई मोर जे साहब जो थोरो थियल आहे। ॿीहर जे करे न असां बुखियनि पेटनि जे करे उन जे अॻियां हथु टंगींदासीं, तव्हां ॿुधायो उहो ठहंदो? बाबा को सम्झी विया, बाक़ी हे नथा सम्झनि। लिबागो हिते केर बि कोन्हे, बाक़ी आहे ॾुखियायूं ज़िंदगी में आहिनि, उन्हनि खे मुड़ुसु माण्हू थी मुंहुं ॾियणो पवंदो। असां ॼाणा, मां सुभाणे वरी कम जी ॻोल्हा लाइ निकिरंदुसि। ठीकु आहे काका वसाया, असां सभु काके होतू जी ॻोल्हा में निकिरंदासीं। भावरा जन अलाह करो सुभाणे बाबा वारा ज़रूरु मिलंदा। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।